चीफ जस्टिस उमरता बंदयाल, जस्टिस एजाजुल एहसन ऐं जस्टिस मुनीब अख्तर ऑडियो लीक जी जांच कंदड़ कमीशन खिलाफ दाख़िल दरख़्वास्तनि ते ॿुधणी न कनि। वफ़ाक़ी हुकूमत ऑडियो लीक कमीशन खिलाफ दरख़्वास्तनि ते ॿुधणी कंदड़ सुप्रीम कोर्ट जी 5 रुकनी लार्जर बेंच में शामिल 3 जजिस ते एतराज़ वारे छॾिया। मुतफ़िरिक़ दरख़्वास्त दाख़िल। वफ़ाक़ी हुकूमत पारां दाख़िल करायल दरख़्वास्त में चयो वियो आहे त ऑडियो लीक्स में लाॻापियल जजिस जो बस ज़िक्र आहे, तंहिं करे 3 जज केस ॿुधंदड़ बेंच खां पाण खे अलॻि कनि। ॻाल्हियूं सियासी अमल में इंतिहाई अहम ऐं जमहूरियत जी मज़बूतीअ लाइ ज़रूरी आहिनि, पर सियासत जो लिबास पहिरें रियासत ते हमला कंदड़नि सां ॻाल्हियूं नथियूं थी सघनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ इमरान ख़ान जी ॻाल्हियुनि वारे बयान ते रद्द अमल ईंदे चयो आहे त रियासती अलामतुनि ते हमला कंदड़ ॻाल्हियुनि लाइ अहल नाहिनि। अहिड़नि माण्हुनि सां ॻाल्हियूं करण बदिरां संदन अस्करी कार्रवाइनि ते एहतसाब थियणु घुरिजे। तरक़ी याफ़्ता जमहूरियतुनि में बि साॻियो ई रिवाज आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो IMF जे MD सां राब्तो। नए प्रोग्राम जो जाइज़ो मुकमल करण लाइ मदद घुरी वरिती। शहबाज शरीफ़ IMF MD सां ॻाल्हाइण बैदि नाणे विरारी वज़ारत खे नए माली साल जी बजट IMF सां गॾिजी तयार करण जी हिदायत करे छॾी। ज़रियनि मूजिबि नाणे वारी वज़ारत IMF सां नए माली साल जी बजट जूं तजवीज़ूं शेयर करे छॾियूं आहिनि। ज़रियनि मूजिबि IMF डॉलर जो इंटर बैंक ऐं ओपन मार्केट में फ़र्क़ु ख़तमु करण जो मुतालबो कयो आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ॿिए ॾींहुं बि तेज़ हवा ऐं गड़े सां बरसात। अक्सर इलाइक़नि में बिजली जा थंभा किरी पिया। कशमोर, सांगड़, मिठी, क़ाज़ी अहमद, नबीसर रोड, झोल, कुंडरी ऐं ॿियनि शहरनि में तेज़ बरसात। मौसमियात खाते सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सुभाणे ताईं बरसात जारी रहण जी अॻकथी करे छॾी। मौसमियात खाते चयो आहे त लाड़काणो, सखर, शहीद बेनज़ीराबाद ऐं मीरपुर ख़ास डिवीज़न जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अॼु बि किथे तेज़ त किथे हल्की बरसात पवण जो इम्कान आहे। PTI चेयरमैन इमरान ख़ान लाहौर जी दहशतगर्दी तोड़ अदालत में 3 केसिस में ज़मानती मुचलका जमा कराए छॾिया। इमरान ख़ान ज़मानती मुचलका जमा कराइण लाइ पाण दहशतगर्दी अदालत पहुतो। इमरान ख़ान ख़िलाफ़ 9 मई ते पेश आयल वाक़िअनि जा 3 केस दाख़िल थियल आहिनि। अलकादिर ट्रस्ट वारो मामिलो काबीना इजलास में अचण खां पहिरीं इजलास मां हलियो वियो। मूं वटि इन हवाले सां के बि साबितियूं न आहिनि। अॻूणे घरू वज़ीर शेख रशीद अलकादिर ट्रस्ट केस में जवाब नैब वटि जमा कराए छॾियो। शेख रशीद पारां ट्विटर ते पोस्ट कयल जवाब में चयो वियो आहे त संदसि शहज़ाद अकबर सां लाॻापा ठीक न हुया, खेसि का बि ख़बर नाहे। नई सियासी पार्टी ठाहींदड़नि मां कंहिं सां बि राब्तो नाहे। एस्टेब्लिशमेंट, अदलिया ऐं पार्लियामेंट खे आइन मूजिबि कमु करणु घुरिजे। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद ख़ाक़ान अब्बासी चयो आहे त जेसिताईं नैब जो इदारो ख़तमु न थींदो मुल्क न हलंदो। मुल्क ते रहम करे नैब खे ख़तमु कयो वञे। PTI चेयरमैन इमरान ख़ान सिहत वारे वफ़ाक़ी वज़ीर अब्दुल क़ादिर पटेल खे 10 अरब रुपयनि जे हर्जाणे जो नोटिस मोकिले छॾियो। वफ़ाक़ी वज़ीर अब्दुल क़ादिर पटेल 26 मई ते प्रेस कॉन्फ्रेंस में दावा कई हुई त इमरान ख़ान जी मेडिकल रिपोर्ट में शराब ऐं कोकेन जा जुज़ा मिलिया आहिनि। नोटिस में ॼाणायो वियो आहे त अब्दुल क़ादिर पटेल 15 ॾींहनि में पंहिंजा किरियल इल्ज़ाम वापसि वठे ऐं गैर मशरूत माफ़ी घुरे। ॿी सूरत में क़ानूनी कार्रवाई खे अॻिते वधायो वेंदो। इमरान जी गिरफ़्तारीअ में फ़ौज जो को बि किरदारु न हो। रेंजर्स बि रुगो पुलिस जी मदद लाइ मौजूदु हुई। दिफ़ा वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ़ चयो आहे त PTI ते पाबंदीअ जो फ़ैसिलो थियो त इतिहादनि सां मुशावरत कई वेंदी। इमरान जी गिरफ़्तारी नैब कई। इमरान जी फ़ौज ते इल्ज़ामनि में सदाक़त नाहे। अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी अॼु इस्लामाबाद खां लाहौर पहुचंदो, जिते अहम मुलाक़ातूं कंदो। आसिफ अली ज़रदारी बिलावल हाउस लाहौर में रहंदो। अॻूणो सदर वज़ीर आज़म शहबाज शरीफ़, चौधरी शुजात हुसैन ऐं सिराइकी बैल सां लाॻापियल अहम शख़्सियतुनि सां बि मिलंदो।
लाहौर हाई कोर्ट अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ के पार्टी सदर तौर बहाल करण वारी दरख़्वास्त न ॿुधण जोगी करार ॾींदे ख़ारिज करे छॾी। जस्टिस अली बाक़िर नजफी जी अदालत में नवाज़ शरीफ के पार्टी सदर तौर बहाली वारी दरख़्वास्त ॿुधणी थी। अदालत रजिस्ट्रार ऑफिस जा एतराज़ बरक़रार रखिया ऐं दरख़्वास्त ख़ारिज करे छॾी। सखर खां हैदराबाद ताईं मोटरवे लाइ घुर्बल रक़म मिली चुकी है। 30 जून का कम शुरू कर वेंदो। NHA सिंध हाई कोर्ट सखर बेंच में रिपोर्ट जमा कराए छॾी। NHA रिपोर्ट में चयो वियो आहे त नौशेरा फेरोज़ में ज़मीन जो कुछ मसलो है जेको महीने अंदर हल थी वेंदो। करप्शन केस में परॾे फरार थियल नौशेरा फेरोज़ जे अॻूणे DC तशफीन आलम रक़म भी वापस कराई है। अदालत अकबराई रिपोर्ट जमा थियण बाद ॿुधणी 11 जून ताईं मुलतवी करे छॾी। सखर हैदराबाद मोटरवे मेगा करप्शन केस में अहम अकबराई गिरफ्तार जवाबदार जी निशानदही ते वधीक 2 ठेकेदार गिरफ्तार। नैब गिरफ्तार जवाबदार असलम पीरजादो जी निशानदही ते 2 ठेकेदारन ज़ीशान सैतो ऐं अखलाक शाह के गिरफ्तार करे वरितो। मंसूर अब्बासी पारां असलम पीरजादो के 20 करोड़ रुपया ॾियण जे इंकशाफ बाद वधीक गिरफ्तारियुनि जा इम्कान। रावलपिंडी में फिर मज़ाहमत हथियार बंदन था। सेशन जज कतल रात देर से रावत के इलाके फेज़ 8 में हथियार बंदन घर में दाखिल थी फुर की कोशिश कई। मज़ाहमत करण ते हथियार बंदन आज़ाद कश्मीर के सेशन जज सरदार अमजद इसाक के गोलियों हणी कतल किया। पुलिस जांच शुरू करे छॾी। IG सिंध गुलाम नबी मेमन जी पनवाकल बाद कादरपुर आमद शहीद थियल पुलिस एहलकार खालिद कोरी जे वारसनि सां ताज़ियत। IG सिंध गुलाम नबी मेमन चयो आहे त घोटकी कश्मीर ऐं शिकारपुर में 70 धाड़ेलनि खे मुक़ाबलनि में मारियो ऐं 300 खे गिरफ़्तार कयो। इनाम रखियल 50 धाड़ेलनि पुलिस वाॾो गिरफ़्तारी ॾेई छॾी आहे। कंदकोट में अगवा थियल मुग़विन की बाज़ियाबी ऐं वधंदड़ बदअमनी खिलाफ जस्कम चेयरमैन सनान कुरैशी की अगवानी में रैली। सनान कुरैशी चयो आहे त कश्मीर ज़िले में धाड़ेलनि जो राज आहे। सिंध हुकूमत अमन अमान बहाल करण में नाकाम वही है। कश्मीर ज़िलो अगवा की इंडस्ट्री बणिजी वियो आहे। मुग़विन के जल्द खां जल्द बाज़ियाब कराए वञे। सिंध में पीअण जे पानी जो बहरान पैदा थी वियो। मुख़्तलिफ़ शहरन में मुज़ाहिरा। मंसूराबाद में पीअण जे पानी की खोट खिलाफ ॻोठाणनि जो ख़ाली दिला ऐं मट खणी मुज़ाहिरो। कोटड़ी में भी पीअण जो पानी न मिलण खिलाफ STP जो चौथे ॾींहुं भी DC ऑफिस वारो धारणो। ठट्टे में पीअण जे पानी की खोट खिलाफ सियासी समाजी तंज़ीमुनि जो पियादल मार्च। ICC चेयरमैन ग्रेग बार्कले ऐं चीफ एग्जीक्यूटिव जेफ एलरडाइस 2 ॾींहनि जे दौरे ते पाकिस्तान पहुची वियो। PCB चेयरमैन नजम सेठी ऐं ॿियनि सां मुलाक़ात। भारत में रथियल ICC वर्ल्ड कप ऐं चैंपियंस ट्रॉफी वारनि मामलनि ते ॻाल्हियूं कयूं वयूं। ऐं चीन पहिरियों सिविल खलाई जहाज़ लॉन्च करे छॾियो। शेंज़ो 16 खलाई जहाज़ मुल्क जे पहिरियों सिविल खलाबाज़ सां गॾु मकदार में लॉन्च कयो वियो।